कफन। मंठार तो परे कोने, सदाई गॾु हूंदो तुझे साहनि में। वेंदे त वरी पर रोवारी छो थो? सियाणी थी मारवी, क़यामत खां पहिरियां मोले क़यामत न कर। ॾाढा मिठा आहिनि मूंखे मुंहिंजा भाइर गुल, मंठार में त मिठाण जा मण आहिनि। तव्हां परेशान आहियो? अदा मंठार कराची कमाइण वियो आहे, परदेस त कोन वियो आहे। अधे मंठार खां सवाइ ॼण सॼो घर सुञ हुजे। चंड रुख करन में अची वियो, महबूब जा ज़ुल्फ़ चेहरे जा चौकीदार बणिजी विया। कीअं ॿुधायां कुंज तोखे त सजाद शहर जूं आसाइशूं छॾे तुंहिंजे लाइ ईंदो आहे। सजाद न आयो अकबर, ख़बर न आहे मुंहिंजो ॻोठ में कहिड़ो जिन रिजी वियो आहे। हर ॿिए ॾींहुं वञी ॻोठ थो रहे। ख़बर न आहे त तुंहिंजे भाइरनि भाणेजे खे एतिरो प्यार न हुजे जो हर वक़्तु उतां जी तांग अथसि, वञे थो त वापसि वञणु विसरी थो वञेसि। अता हाकिम ऐं जबार सजाद खे साह खां वधीक मिठो पाईंदा आहिनि। मूंखे लॻे थो इहा का ॿी लोड़ अथसि जेका हुनखे वरी वरी ॻोठ थी वठी वञे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।